टंडो जाम मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। टंडो जाम लॻ कर्नल ऑयल फील्ड में OGDCL डिपार्टमेंट पारां हिकु ॾींहुं वारी मुफ़्त हेपाटाइटिस C कैंप मुनक़द कई वई है, जंहिंजो इफ्तिताह OGDC जे रीजनल कोऑर्डिनेटर नवाब अली, कर्नल ऑयल फील्ड जे फील्ड मैनेजर महबूब अली लिगारी, OGDCL जे मरकज़ी सदर यूनियन जे राजा मोहम्मद सलीम, डॉक्टर असलम रुबिन काटे कयो। इन मौके ते रीजनल कोऑर्डिनेटर OGDCL नवाब अली मिठाणी, फील्ड मैनेजर महबूब अली लिगारी चयो त मक़ामी रवासिन खे मुफ़्त इलाज जी सहूलियत फ़राहम करण लाइ मुख़्तलिफ़ ऑयल फील्ड्स जे डिस्पेंसरी में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा कैंप लॻाए रहिया आहियूं। हिन चयो त इलाइक़े जे माण्हुनि खे इलाज जी सहूलियत फ़राहम करण असांजो मक़सदु आहे। इलाइक़े वासियुनि लाइ हिकु शुगर कैंप ऐं ॿी हेपाटाइटिस C जी कैंप लॻाई वई आहे, जीअं इलाइक़े जे माण्हुनि खे हेपाटाइटिस C खां बचाई सघिजे। कैंप में आगा खान अस्पताल जे नाले वारनि डॉक्टरनि खां टेस्टूं करायूं वयूं। जिन माण्हुनि जी टेस्ट पॉज़िटिव ईंदी उन खे 3 महीने जो दवाऊं मुफ़्त कोर्स करायो वेंदो। इन मौके ते डॉक्टर एजाज़ अली भट्टी, लेडी डॉक्टर हिना, डॉक्टर हारून आगा खान जी, डॉक्टर असलम कैंप में मरीज़नि जो मुआइनो कयो, मुफ़्त टेस्टूं कयूं। इन मौके ते रजब अली मेमण, मुमताज़ अली भुट्टो, गुल हसन गोपांग ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।